यूट्यूब जो कमु असां जॾहिं स्टार्ट कंदा आहियूं, कंहिं बि फील्ड खे जॾहिं असां आगाज़ करणु वञूं था त पहिरियों जेको असांखे हर्डल फेस करण लाइ मिलंदो आहे न, त किथां खां स्टार्ट कजे, त पहिरियों जुमिलो किथां खां। अच्छा, हिन जुमिले खां अॻ में जेका असां वटि हिकिड़ी कैफ़ियत जनम वठंदी आहे उहा इहा आहे त मूंखे कुझु करिणो आहे, हा न। जॾहिं असां चवंदा आहियूं न मूंखे कुझु करिणो आहे, त पोइ नेक्स्ट जेको असांजो क्वेश्चन हूंदो आहे न त किथां खां स्टार्ट कयूं, ठीकु आहे। पोइ असां छा कंदा आहियूं, आसपास जा जेके असांजा जेके इन्वायरमेंटल फैक्टर्स आहिनि उन्हनि मां कोशिशि कंदा आहियूं त शयूं ॾिसूं, गेन कयूं ऐं पोइ असां कमु पंहिंजे खे शुरूआति कयूं। पर अच्छा, जॾहिं असां हिकु त इंस्पायर थींदा आहियूं, वरी चवंदा आहियूं त असां किथां खां स्टार्ट कयूं, पोइ ॿियो इहो हूंदो आहे त असां कंसिस्टेंट न आहियूं रही सघंदा, ठीकु आहे न। माना असां चवंदा आहियूं त कमु शुरू कयूं ऐं इनशाला ख़ैर असां कॾहिं कंहिं जज़्बे सां शुरू बि करे वठंदा आहियूं, पर अनफॉर्चुनेटली असां स्टार्ट घणो न आहियूं वक़्तु हलाए सघंदा। उनजे लाइ हिकिड़ो मां पंहिंजे लाइ हिकिड़ो ॼण मुंहिंजे लाइ मोटिवेशन आहे, हिकिड़ो शेर त है शौक़ सफ़र ऐसा के उम्र से हमने मंज़िल बि नहीं पाई रास्ता बि नहीं बदिला। त जॾहिं इहा कैफ़ियत उन इंसान ते तारी थींदी आहे जेको सभ खां पहिरियां पंहिंजी ज़ात खे सम्झे। मां हिकिड़ी ॻाल्हि अगरि तव्हांखे गुज़ारिश रखां, जेका सेल्फ आहे न, हीअ सभु शयूं बाद में अथव। अगरि मिसाल तव्हां YT कयो था, कोई पैशन जो कमु कयो था, या कोई वाट एवर दुनिया में कोई बि तव्हां कमु कयो था, सभ खां पहिरियां जेका ज़ात कमु कंदी न उहा तव्हां कंदव। असां छा कंदा आहियूं, असां उबितो कमु कंदा, उबितो फार्मूलो कीअं, असां ॾिठोसीं त सिंधी थाट्स वारा मतिलबु मैथ था पढ़ाइनि, ठीकु आहे। मां छा कयो, मैथ पढ़ाइणु शुरू कयुमि। हमेशह असां जेको दाख़िल थींदा आहियूं न, पाण में हेॾो थींदा आहियूं, कीअं मतिलबु माण्हू कमु था कनि, मैथ ते कमु था कनि, मैथ हली पई आहे, मीम्स था ठाहिनि, ठीकु आहे, उनखां पोइ अनबॉक्सिंग था कनि, टेक्नोलॉजी था कनि, पर असुलु ज़ात जेका स्टार्ट करे थी न, दैट इज़ द मैटर। यानी शुरूआति में जॾहिं तव्हां असां हेॾो मूव कंदासीं न, त यकीनन इनकलाब अची वेंदो। उहो इनकलाब कीअं ईंदो, त असां वटि आइंस्टाइन जा जुमिला आहिनि त अगरि मूंखे दुनिया बचाइण लाइ त कोई हिकिड़ो टाइम थो ॿुधाए, कलाक थो चवे या 30 मिंट थो चए, त मूंखे ॾिना वञनि त तव्हांखे दुनिया बचाइणी आहे, त चईं अगरि 30 मिंट ॾिना वञनि त मां 25 मिंट सोचींदुमि, पोयां 5 मिंट उन ते इम्प्लीमेंट कंदुमि। यानी असांजो सभ खां पहिरियां आहे त असां सोचूं, ठीकु आहे। हाणे ॾिसो, अगरि असां सेल्फ खां हटी करे हिननि शयुनि मां इंस्पायर थी करे कम जी स्टार्ट कंदासीं न, पोइ वॾे में वॾो जेको असांखे नुक़सानु साम्हूं अचे थो न, उहो आहे त असां कंसिस्टेंट न आहियूं। साईं कासिम अली शाह साहिबु ॾे हिकिड़ो महिमान आयो कैनेडा खां। हाणे महिमान आयो, उन जे जीअं उनजो लंच वग़ैरह थी वियो त उन्हनि चयो त असांजो लंच थी वियो आहे। कैनेडा मां उनजो कैरियर काउंसलर नंढड़ीअ जो ऑनलाइन उनजो सेशन आहे 15-20 मिंटनि जो, सर अगरि तव्हां इजाज़त ॾियो त मां उनजो सेशन अटेंड करे वठां। हुनजो सर भले कयो, अगरि तव्हां इजाज़त ॾियो त मां बि हिन सेशन में वेहां साइड सां। पोइ उहो नंढड़ी उनजो वालिद ऐं होॾो कैनेडा मां उनजो काउंसलर, हाणे तव्हां लेवल ॾिसिजो, हिकु नंढड़ी जेका हाणे मैट्रिक या 9th में आहे, उनजो डायरेक्ट लिंक आहे कंहिंसां, कैरियर काउंसलर सां। असां वटि जेको बदकिस्मती सां असां वटि कोई बि अहिड़ो निज़ाम न आहे जेको असांजे ॿारनि खे उन्हनि सां रूशनास कराए। बहरहाल उहो जॾहिं सेशन पूरो थियो त साईं उन सां गुफ़्तगू करणु शुरू कई त सर मां जेको सम्झमि, साईं कासिम अली छा चयो उन महिमान खे, मां तव्हांखे ॿुधायां, अगरि उहो उअं ई हुजे त मुंहिंजी दुरुस्तगी कजो न त ॿुधाइजो। त उन नंढड़ीअ खे उहो काउंसलर चए पियो, यू कांट बी डॉक्टर, तूं डॉक्टर थी ई नथी सघें। त हिते नंढड़ीअ चयो त सर मूंखे त शौक़ु आहे, मुंहिंजो त पैशन आहे, मूंखे शौक़ु आहे, वालदेन बि चवंदा त तूं डॉक्टर थी, पर कैरियर काउंसलर चयो इहो तुंहिंजो शौक़ु ई आहे। इन ॻाल्हि जो ज़िंदा मिसाल मां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो। मूंखे नंढे इलाइक़ो जेको क्रेज़ रहियो आहे न, वीडियोग्राफी जो रहियो आहे। माना अगरि मुंहिंजी तव्हां जीन टेस्ट कराईंदव त मथां वीडियोग्राफी पॉज़िटिव अचे। माना अगरि तव्हां हुनखे टेस्ट कराईंदव त हिन में छा छा आहे हिन जी जीन में, त मुंहिंजे ख़्याल में वीडियोग्राफी पॉज़िटिव ईंदी। मूंखे एतिरो क्रेज़ हो, जॾहिं बि असांजे शादियुनि ते को मूवी वारो अचे त मां हुनजी तार बि खणंदो हुउमि, उन्हनि सां गॾु या बसि अहिड़ो ॾिसी करे माना मूंखे आसीस पूरी थींदी। माना मूंखे हिकिड़ो शौक़ु हूंदो त ख़ुदा मूंखे अहिड़ो हिकिड़ो ॾींहुं ॾे मां पंहिंजी कैमरा वठां। पोइ अॻिते हली बाबा खे चवंदो मां कैमरा वठां। बाबा जो छो? मां चयो हुजे न हुजे, पोइ कमु मिले न मिले, मां वटि कैमरा त हूंदी न। त बाबा चयो इहो कीअं? माना असां वटि छा आहे त पेरेंट्स इहे इन्वेस्ट न कंदा आहिनि,
वॾो अलमी अथव त कॾहिं बि तव्हांजे शौक़ ते इन्वेस्ट तव्हांजो पेरेंट्स न कंदो, नो कम्प्रोमाइज़। चवंदो आहे तव्हांजे शौक़ ते कीअं उहो ॿुधाए जंहिंमें तुंहिंजी ज़िंदगीअ जो मुआश बहितरु थिए, मां उन ते इन्वेस्ट कयां। बहरहाल त बाबा उहो न कयो, अॻिते हली करे मां पंहिंजी थोरो घणो इहो सिलसिलो शुरू कयो टीचिंग जो। टीचिंग ते कीअं अचणु, बहरहाल इहो सभु शयूं इनखे स्किप करे मां इन जॻह ते पंहिंजी कैमरा वरिती, माना मुंहिंजो शौक़ु पूरो थियो। ऐं उन उहा कैफ़ियत जॾहिं मूंखे इहा पंहिंजी कैमरा मूंखे पंहिंजे हथनि में शायदि नंढे कया, उन में रिकॉर्डिंग उन सां फ़ोटो शूट थो करे, रिकॉर्डिंग ॿी कैमरा थी करे दोस्त जी आहे, उहा वरितमि। मां वीडियोग्राफी शुरू कई, वीडियोग्राफी शुरू कई। हाणे मूंखे ख़बर अथव नंढे लाकूं तक़रीबन माना 10-12 साल इन सफ़र में गुज़री आहे, सिर्फ़ु इन शौक़ जे पोयां त मूंखे हुजे, छो त मूंखे इन विच में मूंखां ॿियो कुझु बि न पियो पुॼे। ठीकु, कैमरा वरितमि, वीडियोग्राफी। जंहिंमहिल मां इवेंट रिकॉर्ड करणु वियुमि त टोटली वीडियोग्राफी मुंहिंजे शख़्सियत जो बितड़ी, माना यकीन कयो मुंहिंजा 10-12 साल जंहिं निंड में माना उनखे सोचियां, सिर्फ़ु हिकु हिकु रिव्यू ॾिसां वेठो सभिनी शयुनि खे, अचानक सां ॾिठमि त मुंहिंजी शख़्सियत उन सां मैच ई न पई थिए। पोइ मूंखे ख़बर पई त इहो सिर्फ़ु मुंहिंजो शौक़ु हुयो। ऐं यादि रखो, शौक़ु ऐं तव्हांजे अंदर में कुझु हुजण में वॾो फ़र्क़ु अथव। जंहिं ॾींहुं तव्हांखे इहो डिफरेंस ख़बर पइजी वई न, हाणे मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायांव थो। असां अॼु जे दौर में कैरियर काउंसलर एॾा छो वधी विया आहिनि। हाणे ख़बर अथव साइकोलॉजिस्ट वटि तव्हांखे जॻह न मिलंदी, अपॉइंटमेंट वठणी पवंदी, ठीकु आहे। साइकाट्रिस्ट वटि, साइकोलॉजिस्ट वटि, कैरियर खां एॾी रश आहे, सिर्फ़ु इन जे करे आहे हिन दौर में असां वटि टाइम न आहे, ठीकु आहे। कंहिं दौर में टाइम हूंदो अथव, भले तूं 20 साल लॻाए आराम सां पंहिंजो कमु कजांइ, न, हिन दौर में कंहिं वटि टाइम न आहे।